साहब नेशनल रिवर अथॉरिटी ठाहिण जे हवाले सां गौर वीचार हलंदड़ आहे, तजवीज़ूं तलब कयूं आहिनि सूबनि खां, ऐं इर्सा खे बेइख़्तियार कयो पियो वञे। छा चवंदो इन सूरत में? जी बिल्कुलु, ही नई कोशिश आहे। उन में तव्हां इहो चई सघो था त इर्सा जा अख़्तियार वधीक खसिया वञनि या इर्सा खे ख़तमु करण जी हिकिड़ी नई कोशिश आहे। वज़ीर अज़म मियां शहबाज शरीफ़ जी ऑफिस खे हिकिड़ो ख़त मौसूल थिए थो। लाहौर हाई कोर्ट जो हिकिड़ो वकील आहे जेको वज़ीर अज़म खे ख़त लिखे थो त मुल्क में जेके पाणी जा मामला आहिनि, डेमनि जी तामीर आहे, ज़राअत आहे ऐं पाणी जी कमर्शियल जेको इस्तेमालु आहे, उन खे हिकिड़े फोरम ते हलाइण लाइ वफ़ाक जी निगरानी में नेशनल रिवर अथॉरिटी जो क़याम अमल में आंदो वञे। ही हिकिड़ो वकील ज़ाती तौर ते इनफरादी तौर ते ख़त लिखे थो ऐं उनखां पोइ वज़ीर अज़म हाउस तरफ़ां उन ख़त जे बुनियादनि ते पाणी वसीलनि वारी वज़ारत खे हिकिड़ो ख़त लिखियो वञे थो ऐं हिन ख़त जो रेफरेंस ॾेई चयो वञे थो त हिन ख़त या तजवीज़नि बाबति वज़ारत तजवीज़ूं ॾे, पंहिंजा राया ॾे। वफ़ाक़ी वज़ारत वज़ीर अज़म हाउस जे उन हिदायतनि जे रोशनी में इर्सा ऐं सूबनि खां हिदायतूं या तजवीज़ूं तलब कयूं आहिनि। इन हवाले सां इर्सा जा जेको तजवीज़ आहिनि उन हवाले सां ज़रियनि वटां मूंखे इहा ख़बर पई आहे त इर्सा जी मुखालफ़त कई आहे ऐं इर्सा जो मुकिफ़ायत अथॉरिटी मौजूदु आहे। बाक़ी पाणी जो जेको मुस्तक़बिल जे हवाले सां डैमनि जी तामीर आहे या ॿिया मामला आहिनि या पाणी खे कमर्शियल बुनियादनि ते इस्तेमालु करण जो अमल आहे, त इन जो फ़ैसिलो सूबनि खे करिणो आहे। अरिड़हीं आइनी तरमीम जी रोशनी में आपाशी ऐं पाणी वारा मामला सूबनि जे अख़्तियार में आहिनि, तंहिं करे इर्सा इन हवाले सां इन तजवीज़ जी हिमायत नथी करे। हिन जेके बि ख़त आहे तक़रीबन 3 सुफ़नि ते ॿधल वकील जो ख़त आहे, जंहिंमें उन इहा राय ॾिनी आहे त समूरा पाणी बाबति फ़ैसिला इहा अथॉरिटी करे ऐं उन अथॉरिटी जी निगरानी में डेमनि जी तामीर, हाइड्रो पावर प्रोजेक्ट्स जी तामीर, ज़रई जो हवाले सां पाणी जो इस्तेमालु आहे या जो कमर्शियल इस्तेमालु आहे, हू त इन हद ताईं चवे थो त जेको पाणी आहे मुस्तक़बिल में उनजो कमर्शियल इस्तेमालु कयो वञे। ऐं ॿियो चवे थो त पाणी ज़रिए जेको रूट आहे, सफ़र आहे, वापार आहे, उनखे हथी ॾिनी वञे। जीअं माज़ी में दरियाउनि में ॿेड़ियुनि ज़रिए वापार थींदो हो, आमदरफ़्त थींदी, त मुस्तक़बिल में बि अहिड़ो अमल कयो वञे। हाणे वज़ीर अज़म हाउस इन हवाले सां तजवीज़ूं घुरायूं आहिनि। जीअं तजवीज़ूं वज़ीर अज़म हाउस खे मौसूल थींदियूं त ज़ाहिर यकीनी तौर ते वज़ीर अज़म इन हवाले सां को पेशरफ़्त कंदो। तंहिं करे हिकिड़ी नओं पिंडोरा बॉक्स आहे पाणी जे हवाले सां या इर्सा अथॉरिटी ते हमले जे हवाले सां या उन ख़िलाफ़ कंहिं नई सिर साज़िश जे हवाले सां। यकीनी तौर ते हिकिड़ो इदारो मौजूदु आहे इर्सा जे नाले सां, जंहिंमें सूबनि जी नुमाइंदगी आहे ऐं वफ़ाक़ जी नुमाइंदगी आहे ऐं तक़रीबन 92 खां 91 खां उहा अथॉरिटी क़ाइमु आहे। उहा अथॉरिटी पाणी जी विच जे हवाले सां फ़ैसिला बि करे पई ऐं जो मुस्तक़बिल में जेको डैम वग़ैरह आहिनि पाणी ज़ख़ीरनि जे हवाले सां बि हिकिड़ा पंहिंजी तजवीज़ूं राया ॾे पई। पर छो त सूबनि जी उते नुमाइंदगी आहे, जेके फ़ैसिला जेके थियनि पिया उते उन नुमाइंदा पंहिंजी राय बि ॾियनि पिया। हाणे हीअ बि चइनी सूबनि जी बि नुमाइंदगी आहे, इर्सामी वफ़ाक़ जी नुमाइंदगी आहे। नई अथॉरिटी जी जेका ॻाल्हि कई पई वञे उहा वफ़ाक़ जी निगरानी में क़ाइमु करण जी तजवीज़ आहे। इन जो मतिलबु आहे त इर्सा जो पैरेलल या इर्सा खां बि हिकिड़ो सुप्रीम इदारो हूंदो ऐं उन में सूबनि जी नुमाइंदगी जी ॻाल्हि बि कई वञे थी, पर उन में आलमी माहिर जेके आहिनि उहे शामिलु करण जी बि तजवीज़ आहे। ऐं पाणी कमर्शियल बुनियादनि ते उनजो इस्तेमालु थींदो, हाइड्रो पावर प्रोजेक्ट, डैमनि जी तामीर, मुतनज़ा कैनालनि जी तामीर, जेको माज़ी में असां ॾिसंदा आया आहियूं। मां सम्झां थो त हाणे हिकु दफ़े इहो कोशिशि कई पई वञे त हिकिड़ो अथॉरिटी या इदारो क़ाइमु करे समूरा फ़ैसिला वफ़ाक़ जे निगरानी में मनमानी करे कया वञनि ऐं सूबनि जी नुमाइंदगी उते कमज़ोर हूंदी त ज़ाहिर आहे सूबा कोई मज़ाहमत बि न करे सघंदा। तंहिं करे इन हवाले सां इहा सूबाई यकजहती जे ख़िलाफ़ु आहे। जेको इदारो मौजूदु आहे जंहिंमें चइनी सूबनि जी नुमाइंदगी आहे, उन्हनि जी नुमाइंदगी वारे हक़ जे ख़िलाफ़ु आहे हीअ तजवीज़ बि ऐं हीअ अथॉरिटी बि।